नमस्कार दोस्तों, कल असां MA फाइनल पेपर 8th में रखियल नाविल सागर जी संतान जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। ही हिकु मलयालम भाषा जो बहितरीनु नाविल आहे जंहिंजो तर्जुमो सुंदरी उत्तमचंदाणीअ कयो आहे। हिन नाविल में मछुआरनि जी ज़िंदगीअ जो चित्रण बहितरीनु नमूने सां कयो वियो आहे ऐं गॾोगॾु हिकु प्रेम कहाणीअ खे बि ॾेखारियो वियो आहे जंहिंमें मछुआरनि छोकिरी जेकी आहे ॿी जात जे छोकिरे सां अर्थात हिकु मुसलमान सां प्रेम कयो आहे ऐं उहो प्रेम कीअं परवान थो चढ़े ऐं कीअं उहा कहाणी अॻियां थी वधे इन जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। कल्ह असां ॾिठोसीं त चैंपियन जेको नायका जो पीउ आहे उहो ॾाढा कशाला करे ॿेड़ी ऐं ॼार नई ख़रीद कई आहे ऐं अॼु उहो ॾींहुं आहे जॾहिं उन पंहिंजी नई ॿेड़ीअ खे समुंड में लाहिणो अथसि। सभु ॼणा सुबुह जो 3 बजे ई उथी करे सॼी बिरादरी समुंड जे किनारे ते अची बीहनि था। अॼु उहा ॿेड़ी समुंड में लहणी आहे। सभु बम बम भोले जा नारा लॻाए करे ॿेड़ियूं खणी समुंड में रवाना था थियनि मच्छियूं पकड़ण लाइ। चैंपियन जी ॿेड़ीअ खे ॾिसी सभु ॼणा ॻाल्हियूं था कनि त केॾी न सुहिणी ॿेड़ी आहे ऐं केॾी न सुहिणी उन जी चाल आहे। इन तरह जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। इन खां पोइ सभु मछुआरा पंहिंजियुनि पंहिंजियुनि ॿेड़ियुनि ते चढ़ी करे मच्छियूं पकड़ण लाइ समुंड में रवाना थी था वञनि। पुठियां रुॻो करोतमा, उन जी मां चिकी, पंचमी ऐं परी कुटी रहिजी थो वञे। परी कुटी हींअर वरी चिकीअ खां सवाल थो करे त मूंखे जेको आहे मच्छियूं विकिणंदव न, तव्हां जेको चैंपियन मच्छियूं पकड़े ईंदो सो मूंखे ई विकिणंदव न। इन तरह जो सवाल चिकीअ खां पुछे थो। चिकी हुनखे चए थी छो न, ज़रूरु तोखे ई विकिणबियूं, तुंहिंजो असांजे मथां वॾो अहसान आहे। तो ही मच्छियूं जेके असांखे ॼार ऐं नाव वठण में मदद कई आहे। इन खां पोइ जेको आहे चिकी ऐं परी कुटीअ जो वार्तालाप ॾेखारियो वियो आहे। परी कुटी चिकी चवेसि थी त असां जीअं मच्छियूं पकड़े ईंदासीं त उहे विकिणे करे तुंहिंजो कर्ज़ु चुकाए छॾींदासीं। त परी कुटी चवेसि थो त मां तव्हांखे कर्ज़ु चुकाइण लाइ त ॾिनो कोन आहे, मां पैसा वापसि वठण लाइ कोन ॾिना आहिनि। तंहिं ते चिकी कावर करे चवेसि थी त छो तूं असांखां पैसा छो न वठंदे, तूं असांजो केरु लॻी। चएसि थो त मां त करोतमा जे चवण ते तव्हांखे ॼार ऐं नाव ख़रीद करण लाइ मदद कई आहे, पैसा ॾिना आहिनि। तंहिं ते चिकी वधीक कावड़जी चवेसि थी त छो करोतमा तुंहिंजी केरु लॻे, तो उनजे चवण ते असांखे पैसा छो ॾिना आहिनि। वरी थधे सुभाउ में माउ जो रोल अदा कंदे चवेसि थी त पुट, तूं जेको आहीं ॿी जात जो आहीं ऐं असां मल्लाह आहियूं। असां पंहिंजी धीअ जी शादी पंहिंजी जात बिरादरीअ में मल्लाहनि में ई कंदासीं। तूं बि पंहिंजी जात में का सुठी छोकिरी ॾिसी करे शादी कर ऐं पंहिंजो घर वसाए छॾ। तूं करोतमा जो ख़्यालु लाहे छॾ। असांजी बिरादरी इहो क़बूल कोन कंदी। इहो ॿुधी करोतमा खे बि ॾाढो दुख थो थिए ऐं परी कुटीअ खे बि ॾाढी तकलीफ़ थी थिए, पर ॻाल्हि त सची हुई। इन तरह हू पंहिंजे घर वञनि था हली। तंहिंखां पोइ शाम जे वक़्तु जेॾी महिल ॿेड़ियूं मोटण जो टाइम थियो आहे त सभु ज़ालूं वरी वञी समुंड जे किनारे ते बीहनि थियूं ऐं ॿेड़ियूं मोटण जो इंतज़ारु थियूं कनि, पंहिंजे मुड़ुसनि सां मिलण जो इंतज़ारु पियूं कनि। चिकी बि पंहिंजी धीअ करोतमा ऐं नंढी धीअ पंचमीअ सां गॾु वञी करे उते समुंड जे किनारे ते बीहे थी त आड़े पाड़े वारियूं सभु जेके ज़ालूं आहिनि उनखे वराए थियूं वञनि ऐं उन सां उनखे चवंसि थियूं त तुंहिंजो घोटु ॿधल वापारियुनि खे सभु मच्छियूं विकिणंदो या फुटकर वापारियुनि खे ही सभु मच्छियूं ॾींदो। चिकी चवेसि थी त मूंखे ख़बर न आहे,
उन ते सभु ज़ालूं चवंसि थियूं त अगरि बदल वापारीअ खे ॾींदो त मुनाफ़ो घटि थींदसि ऐं अगरि फुटकर वापारियुनि खे ॾींदो त मुनाफ़ो वधीक थींदसि। तंहिं ते चिकी चवनि थी त हा ॻाल्हि त सही आहे, पर उहा असमंजस में आहे त उन घोटु आख़िर कंदो छा। सभु मायूं चवंसि थियूं त तूं पंहिंजे घोट सां ॻाल्हाए करे ही सभु जेके मच्छियूं उनखे पकिड़े ॾींदो सो असांखे ॾियारिजे त असां उहे सभु मच्छियूं पाण में विराए विकिणे बाज़ार में, ऐं पोइ अची तोखे पैसा ॾींदासूं। करो त मां उन्हनि खे को बि जवाबु कोन थी ॾिए, छो जे त उनखे बि ख़बर न आहे त चैंपियन जो रवैयो कीअं थींदो। थोरी देरि खां पोइ सभु जेके नाऊं आहिनि अची करे घाट ते बीहनि थियूं सभु। तंहिंमें चैंपियन खे बि ॾाढो वधीक मच्छियूं फाथियूं आहिनि ऐं ॿियनि नाउनि खां वधीक चैंपियन जी नाव में मच्छियूं आहिनि। सभु बदल वापारी नाउनि खे घेरे था वठनि ऐं उते हिकु मेले जो माहौल थो थी वञे। चैंपियन खे पड़ी कुटी चवेसि थो दादा मूंखे मच्छियूं ॾींदव। चैंपियन तंहिंजे मथां चवेसि थो त अगरि तो नगद पैसा अथई त मां तोखे मच्छियूं ॾींदुसि, पर पड़ी कुटीअ वटि नगद पैसा त हुआ ई कोन। उनखां पोइ ॿियो वापारी उनखे 100 जा नोट जी कढी ॾेखारे थो ऐं चैंपियन सभु मच्छियूं उन्हनि खे विकिणे थो छॾे। सभिनी चैंपियन जे ॿेड़ीअ ते जेके ॿिया मज़दूर कमु करे रहिया हुआ उन्हनि सभिनी खे हिसो ॾेई चैंपियन बाक़ी पैसा खणी घर मोटे थो। इहो अॼु चैंपियन खे ॾाढी ख़ुशी आहे त हुनखे काफ़ी मुनाफ़ो थियो आहे। घर पहुची करे हू पंहिंजी जोइ सां सॼो अहवालु करे थो, पर जोनस खे का बि ख़ुशी कोन आहे, छो जे त हुन जी ॻाल्हि न मञी हुई। इन तरह सां चैंपियन ऐं पड़ी कुटीअ में वरी राति जो चैंपियन ऐं चिकीअ में राति जो वरी वार्तालाप थो थिए ऐं हूअ चवेसि थी त हाणे न्याणी वॾी थी रही आहे ऐं उनजी शादी कराइणी आहे। पर चैंपियन खे इन ॻाल्हि जो को बि असरु कोन थो थिए। हुनखे त बसि पैसो जमा करण में ई रुगो इंट्रस्ट आहे। चैंपियन रोज़ नाव ते वञे थो ऐं ॿियनि मछुआरनि खां वधीक माल जमा थो करे ऐं वधीक मच्छियूं पकिड़े थो, जंहिंजे करे उनजो नसीबु सुठो आहे जो उनखे वधीक मच्छियूं मिलनि थियूं ऐं उनखे वधीक पैसा बि मिलनि था। चिकी उनखे चवेसि थी त असांखे पड़ी कुटीअ जा पैसा मोटाए ॾियणा खपनि, पर चैंपियन इन ॻाल्हि जी का परवाह कोन थो करे, छो जे त उनखे पैसा मोटाए ई कोन ॾियणा आहिनि। हू उन ॻाल्हि जी बिल्कुलु बि परवाह नथो करे ऐं ॿुधे ई कोन थो। कुझु समय खां पोइ हिकु अहिड़ो समय थो अचे जंहिं महिल उतां जा माण्हू उन समय खे पोलो समय चवंदा आहिनि, जंहिं वक़्तु समुंड जेको आहे पंहिंजो रंग बदिलाईंदो आहे ऐं समुद्र माता जी पासे वेहण जो वक़्तु वञी मच्छी कोन पकड़ण वेंदा आहिनि, छो उन वक़्तु समुंड में अहिड़ा हालात पैदा थी वेंदा आहिनि जो उन्हनि खे मच्छियूं मिलंदियूं ई कोन्हनि। त मछुआरा घर वेही ई खाईंदा आहिनि, समुंड में न वेंदा आहिनि। पर अहिड़े टाइम में बि जॾहिं बुख ऐं ॿिया मछुआरा बुख ऐं फाका हणी रहिया आहिनि त चैंपियन जे घर में पैसो हुअण सबबि ॿिया मछुआरनि जूं ज़ालूं को न को सामान खणी करे उन जे घर अचनि थियूं ऐं उहो चिकीअ वटि विकिणी करे ऐं के गिरवी रखी करे कुझु पैसो वठी था वञनि ऐं पंहिंजो गुज़ारो कनि था। इन विच में चैंपियन सोचे थो त ईअं वेहण सां कमु न हलंदो ऐं इन टाइम में बि हू समुंड जे विच में वञी करे मछली पकड़ण जो प्रयास करणो थो चाहे। हू सभिनी पंहिंजे मज़दूरनि खे जमा थो करे ऐं समुंड जे विच में वञी करे उतां मच्छियूं पकिड़े थो अचे। जेको कुझु मिलेसि थो उहो विराए ऐं उन मां 2 पैसा जमा करे थो। अहिड़े बुरे वक़्त में बि हू समुंड मां मच्छियूं पकिड़े कुझु न कुझु कमाए रहियो आहे। हाणे हुन जा सपना वॾा थी रहिया आहिनि। हू चाहे थो त मां हिकु पंहिंजो मकान ठाहियां ऐं उन में सुख सुविधा जूं सभु शयूं
धारियां जंहिंसां मां सुख माणे सघां। पर उनखे इन ॻाल्हि जी का परवाह कोन थी रहे त हू हुन परी कुटीअ खां कर्ज़ु वरितो आहे ऐं उनखे उहो चुकाइणो आहे। परी कुटी पंहिंजो सॼो धन प्यार में अची करे चैंपियन खे ॾेई चुको आहे, जंहिंजे करे उनजी स्थिति ख़राब थी रही आहे ऐं उनजो पीउ बि उनखे इन ॻाल्हि लाइ धड़का ॾेई रहियो आहे त तो सॼो पैसो ॿोड़े छॾियो आहे। इहो ॿुधी करोतमा खे बि ॾाढो दुख ऐं अफ़सोस थी रहियो आहे, पर उहा करे कुझु कोन थी सघे।